ब्रियासिटी मां ख़बर ईंदा हलो त पीडीएम चेयरमैन जो बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो। ब्रियासिटी जे मुख़्तलिफ़ यूसिन मां 8 महीना गुज़रण बावजूद बरसाती पानी निकाल न थी सघियो। सिंध हाई कोर्ट जे हुकुमनि बाद पीडीएम चेयरमैन ऐं डिप्टी डायरेक्टर डिप्टी कमिश्नर जो मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो वियो ऐं सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते दरख़्वास्त गुज़ार एडवोकेट अमर इम्तियाज़ मेमण ऐं यूसी ममन खाई जे माण्हुनि पीडीएमए जे चेयरमैन आॾो शिकायतुनि जा अंबार खोले छॾिया, जंहिं बाद पीडीएमए जे सेक्रेटरी मोहम्मद अली खोसो बरसाती पानी निकाल कराईंदड़ ठेकेदार खे छंड पटींदे चयो त बरसाती पानी 6 महीननि में निकाल छो न कराए सघिया आहियो। हिन हुकुम जारी कंदे चयो त 24 कलाकनि में नई मशीनरी आणे बरसाती पानी निकाल करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।